मच्छी ऐं पाणी में केॾो न हुयो प्यार, पर जॾहिं पयो ॼार त पाणी पाण छॾाए वियो। बाकिरदार इंसान सां दुश्मनी ऐं बदकिरदार इंसान सां दोस्ती कंहिं बि शख़्स जी जहालत जो खुलियल मिसाल आहे। मस्जिद, मंदर ऐं मुक़ाम में अमीर ऐं फ़क़ीर जो फ़र्क़ु कोन हूंदो आहे। छा इहा हैरान कंदड़ ॻाल्हि नाहे त पाकिस्तान में किताब लिखण वारनि खां तावीज़ लिखण वारा वधीक कमाइनि था। कावड़ सियाणे माण्हूअ खे बि चरियो करे छॾींदी आहे। कंहिं जे दिलि में शक पैदा करण बि कुफ़र जी निशानी आहे। सोटी कपिड़ा पाइणु, गोश्त खाइणु, ख़ुशबू हणणु ऐं घणो वेंझण सां मर्द जी जिस्मानी सघ वधे थी। को ज़मानो हो जो माण्हू वक़्तु कढी बि कुदरत जा नज़ारा पसंदो ऐं उन्हनि जी साराह कंदो हो, पर हाणे त इंसान जी हर सात रुगो मतिलब वारियूं ॻाल्हियूं सोचींदे ऐं फ़ाइदे वारा कम कंदे ई गुज़रे थी। वधीक अहिड़ा वीडियोज़ ॾिसण जे लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल अमजद महराणी ऑफिशियल खे सब्सक्राइब कंदा ऐं ॾिसंदा रहंदा मुंहिंजा वीडियोज़। महिरबानियूं।